नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾह मेल में ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद लॻ ॻोठ क़ाछेलो फारम में 28 साला शादीशुदा नौजवान हरेश पुट कमू मेघवाड़ घर जे कमरे अंदर मुबीना तौर फाव खाई आपघात करे छॾियो। अहिड़ो इतला मिलण ते कोट गुलाम मोहम्मद पुलिस पहुची नौजवान जो मड़ खणाए ज़रूरी कार्रवाइनि लाइ तालका अस्पताल कोट गुलाम मोहम्मद पहुचायो, जिते फौती जे वारसनि ॿुधायो त हरेश मेघवाड़ कराची जी फैक्ट्री में कमु हूंदो हो। ॾियारी जे त्योहार ते घर आयल हो। संदसि ज़ाल खे पंहिंजे सौरान में छॾे आयो हो। असां सुबुह जो कमरे जो दरवाज़ो खोलियो त हरेश टंगियल हालत में मिलियो। हिन ॿुधायो त अहिड़ो कदम छो खयो ख़बर नथी पवे, जॾहिं त डॉक्टरनि पारां ज़रूरी कार्रवाइनि बाद नौजवान जो मड़ वारसनि हवाले करे छॾियो। जॾहिं त फौती जो लाश घर में पहुचण ते घर में कोहराम मची वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं आपघात करण जो कारण मालूम न थी सघियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।